अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हवेली इहो इन सूमर खां अॼु खां राति यानी स्टार्ट थियण वारो आहे ऐं इन जी अपडेट अची चुकी आहे। हीअ सीरियल बि हिकु बहितरीनु ड्रामा सीरियल आहे। इन में काफ़ी अदाकार आहिनि ऐं हाणे तव्हांखे ख़बर आहे त असद कुरैशी ऐं जंहिंमें आज़म मैंगल जहिड़ा अदाकार हुजनि त उहो सीरियल कीअं न कामयाबु थींदो। चाचे ऐं भाइटे जो पॻिते जहिड़ो आहे, अहिड़े क़िस्म जी हिन जी कहाणी आहे। जेको नेक्स्ट स्पेल ईंदो उन में जेको आहे दोस्तो असांजो दोस्त प्यारो दोस्त अली हसन चढ़ड़ साहब भी नेक्स्ट स्पेल में मंज़ूर दानिश साहब उन खे घुराईंदो। उन जी बि नेक्स्ट स्पेल में तवक़ा कई वञे थी त उहो बि शूटिंग में शामिलु थींदो। उन जी बि जेका अॻिते रिकॉर्डिंग थींदी ऐं ड्रामे में उहो बि भरपूर हिसो वठंदो ऐं बहितरीनु अदाकार आहे उहो बि ऐं काफ़ी ॿिया अदाकार तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं इहो दोस्तो इन सूमर खां पोइ यानी स्टार्ट थींदो, इन जा एपिसोड स्टार्ट थींदा KTN एंटरटेनमेंट ते। हीअ सीरियल बि हिकु बहितरीनु सीरियल आहे हवेली ऐं अचण वारी क़िस्तूं दोस्तो जेके ईंदियूं ऐं तव्हांखे हक़ीक़त पुछो जॾहिं ड्रामो ॾिसंदव तव्हां खां ॿिया ड्रामा विसरी वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।